चाहियां थो। चीन जे दौरे खां अॻु केतिरा ई इजलास थिया। चीन दौरे दौरान सिक्योरिटी मामला एजेंडा में सभ खां पहिरियां हुया। चीनी सफ़ीर सां मुलाक़ात थी। हुन ख़दशा ज़ाहिर कया जल्द चीन जो आला सतही वफ़द पाकिस्तान जो दौरो कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो काबीना इजलास खे ख़िताब चई चीन जे शहरियुनि जी सिक्योरिटी जी ख़ातिरी कराई आहे। CPEC-2 ते बि तेज़ी सां कमु अॻिते वधंदो। CPEC जो ॿियो मरहलो तेज़ी सां हलंदो। पाड़ेसी मुल्कनि सां बहितर लाॻापा चाहियूं था। पाकिस्तान जंग न पर अमुन चाहे थो। विचो ओभर पाकिस्तान खे पंहिंजो इतिहादी सम्झे थो। CPEC जे अपग्रेड वर्जन ॾांहुं वञी रहिया आहियूं। वफ़ाक़ी वज़ीर अताउल्ला तारड़ जो तक़रीबी ख़िताब चयाईं IT शोबे में तरक़ी लाइ टेक्निकल तालीम ते ध्यानु ॾियणु ज़रूरी आहे। चीन पाकिस्तान जे 2 लख शागिर्दनि खे मुफ़्त तरबियत ॾींदो। वफ़ाक़ी हुकूमत पारां परॾे में पनाह वठंदड़ पाकिस्तानियुनि खे पासपोर्ट जारी न करण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी घरू वज़ारत इहो फ़ैसिलो क़ौमी सलामती ऐं सिक्योरिटी जे हवाले सां कयो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पंहिंजी वज़ारत खे इन बाबति क़दम खणण जूं हिदायतूं करे छॾियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर इन हवाले सां परॾेही वज़ारत ऐं ॿियनि लाॻापियल अख़्तियारियुनि खे ख़त मोकिले छॾियो। सेनेटर सलीम मांडवीवाला सेनेट जी फाइनेंस बाबति स्टैंडिंग कमेटी जो चेयरमैन चूंडिजी वियो। सेनेटर शहरी रहमान सलीम मांडवीवाला खे कमेटी चेयरमैन जे उहिदे लाइ नामज़द कयो। PP सेनेटर शहरी रहमान चवे थी ऑपोज़िशन खे चवंदसि त एहतिजाज जे फ़ैसिले ते नज़रसानी करे। अहिड़ो को कानून न आहे त कहिड़ी कमेटी कंहिं वटि हुजणु घुरिजे। ऑपोज़िशन असांखे डिक्टेशन न ॾे। ऑपोज़िशन खे एहतिजाज करण बदिरां कमेटीज़ खे फ़ाल पार्लिमानी किरदारु अदा करणु घुरिजे। सिंध असेंबली में इंजीनियर्स के टेक्निकल अलाउंस ॾियण लाइ ठहराव मंज़ूर। स्पीकर अवैस कादिर शाह जी सदारत हेठि सिंध असेंबली जो इजलास ठहराव MQM जे MPA आदिल अस्करी पेश कयो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हुसैन लंजार ठहराव जी हिमायत करे छॾी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण चवे थो इंजीनियर्स जी डिग्री हासिल करण लाइ 4 सालनि ताईं महिनत करणी पवे थी। इंजीनियर्स महिनत करे पंहिंजो मक़ाम हासिल कंदा आहिनि। इंजीनियर्स खे अलाउंस मिलण जो मुतालबो ग़लति नाहे। इंजीनियर्स खे अलाउंस ॾियण वारे मुतालबे खे सपोर्ट कंदासीं। पीपल्स पार्टी चाहे थी त हर शोबे जे माण्हुनि लाइ माली वसीला ॾिना वञनि। माली ॾुखियाईनि सबबि हुकूमत खे फ़ैसिला करण में ॾुखियाई थींदी आहे। स्पीकर अवैस कादिर शाह जी सिंध असेंबली जो इजलास सुभाणे ताईं मुलतवी करे छॾियो। सिंध असेंबली में रेवेन्यू खाते बाबति सवालनि ऐं जवाबनि जो सेशन। रेवेन्यू खाते में सीनियर क्लर्क तपेदार ऐं मुख़्तियारकारनि जूं भर्तियूं कीअं थियूं, कहिड़े ज़िले में केतिरा मुख़्तियारकार भर्ती थिया आहिनि। मुख़ालिफ़ दुरगवान अली खुर्शीदी जो घरू वज़ीर खां सवाल। समूरियूं भर्तियूं सिंध पब्लिक सर्विस कमीशन ज़रिए कयूं वियूं आहिनि। मुख़्तियारकार बोर्ड ऑफ रेवेन्यू में भर्ती थिया आहिनि। जिते ज़रूरत हूंदी उते खेनि मुक़ररु कयो वेंदो। ज़रूरी न आहे त समूरनि मुख़्तियारकारनि खे पोस्टिंग मिली हुजे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो जवाबु। हलंदड़ माली साल जे इक़्तिसादी सर्वे अॼु शाम पेश कई वेंदी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब इक़्तिसादी सर्वे पेश कंदो। पाकिस्तान जी मईशत लाइ सुठी ख़बर। आलमी बैंक पाकिस्तान लाइ $1 अरब कर्ज़ जी मंज़ूरी ॾेई छॾी। आलमी बैंक जी पधिराई मूजिबि कर्ज़ जी रक़म दासू हाइड्रो पावर मंसूबे ते ख़र्च थींदी। मंसूबे सां पाकिस्तान में सस्ती बिजली पैदा थी सघंदी। दासू हाइड्रो मंसूबो पाकिस्तान लाइ गेम चेंजर साबित थींदो। समाजी अगवान सारिम बर्नी ख़िलाफ़ इंसानी स्मगलिंग वारो केस। मक़ामी अदालत सारिम बर्नी जी ज़मानत वारी दरख़्वास्त
रद्द करे छॾी। अदालत जवाबदार ऐं FIA जे वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। सारिम परणी जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो वियो। इद्दत में निकाह जो केस PTI बानी ऐं बुशरा बीबी जी सज़ा ख़िलाफ़ अपीलुनि ते ॿुधणी ख़ावर मानिका सिक्योरिटी में इस्लामाबाद हाई कोर्ट में पेश। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब रजिस्ट्रार ऑफिस जे एतिराज़नि सां गॾु दरख़्वास्त ते ॿुधणी कई। सेशन कोर्ट जी सज़ा मुअतल कयो या महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाइण जो हुकुम ॾिनो वञे। दरख़्वास्त गुज़ार जी इस्तदा अदालत ख़ावर मानिका खे नोटिस जारी कंदे 13 जून ते जवाब तलब करे वरितो। सलामती काउंसिल में गज़ा जंगबंदी लाइ अमरीकी तजवीज़नि वारो ठहराव मंज़ूर। रूस तरफ़ां ठहराव जो बाइकॉट। हमास पारां सलामती काउंसिल जे ठहराव जो भलीकार। सलामती काउंसिल में अमरीकी ठहराव जी हिमायत में 14 वोट पिया। रूस वोटिंग में हिसो न वरितो। ठहराव पेश थियण खां पहिरीं अमरीका ऐं सलामती काउंसिल जे मेंबरनि विच में 6 ॾींहं ताईं ॻाल्हियूं जारी रहियूं। सलामती काउंसिल मार्च में बि गज़ा में फ़ौरी जंगबंदी जो मुतालबो कयो हो। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू सां अमरीकी परॾेही वज़ीर एंटनी ब्लिंकन जी मुलाक़ात। जंग खां पोइ गज़ा मंसूबे बाबति ॻाल्हियूं। अमरीकी परॾेही वज़ीर गज़ा जंग खे ख़िते में पखिड़िजण खां बचण जी अहमियत ते ज़ोर ॾिनो। ICC T20 वर्ल्ड कप जा दिलचस्प मुक़ाबला जारी। भारत खां मैच हाराईंदड़ क़ौमी टीम अॼु कैनेडा ख़िलाफ़ ज़ोर आज़माईंदी। T20 वर्ल्ड कप जी 22 मैच में पाकिस्तान ऐं कैनेडा जूं टीमूं न्यूयॉर्क जी निसाउ काउंटी इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम में मुहाॾो अटकाईंदियूं। पाकिस्तानी वक़्तु मूजिबि मैच शाम 7:30 वॻे शुरू थींदी। अॼोको मैच हाराइण जी सूरत में पाकिस्तान सुपर 8 मरहले खां ॿाहिरि थी वेंदो। घोट मां 5 ॾींहं अॻु गुम थियल पोरियत जे अगवा जी तस्दीक। वारसनि खां भुंग तलब। ॻोठ जमाल शाह वासी पोरियत आरिफ मीराणी कादिरपुर लिंक रोड तां गुम थी वियो हो। गढ़ी हसन वेझो अणॼातल हथियारबंद ज़मीदार खे अगवा करे विया। ॻोठ प्यारो खोसो में हथियारबंद ओताक ते सुतल बहराम खोसो खे अगवा करे विया। पुलिस ज़मीदार जे अगवा बाबति लाइल्मी ज़ाहिर करे छॾी।